जी नाज़रीन, करबला के मैदान में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सदन 72 जानसारनि जी ॾिनल क़ुर्बानियुनि जी यादि ऐं असीरान शाम जी जेका रिहाई बाद मदीने पाक जेका वापसी थी उन जे सिलसिले में चुप अमारी तादिया जेको जुलूस आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी जेको टंडो लायार जे मेन टंडो लायार टंडो आदम रोड जे ॻोठ जुमा खान लुंड में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेको आहे चुप तादिया जुलूस जेको बरामद थींदो आहे उन जे सिलसिले में काफ़ी सिंध जे कुंड कुर्च मां जेके आज़ादार जेके शरीक थींदा आहिनि जंहिंमें मर्द औरतूं ॿारड़ा थोरे बुज़ुर्ग वॾी तादाद में जेको हिते शरीक थींदा आहिनि ऐं उन खां अलावा जेकॾहिं इंतिज़ामिया जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा हलूं त सिक्योरिटी जा जेके इंतिज़ाम ॾिठा वञनि त सिंध पुलिस ख़ासि करे जेको आहे टंडो लायर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि खे 4 खां 5 थाणनि जूं जेके पुलिस नफ़री आहे 3 खां 4 SHOs आहिनि DSP झंडोमरी समेत टंडोला ज़िले जी जेका नफ़री आहे गॾोगॾु जेको इहो पिणु हिते जेको बानियान सां असांजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि चवण त लेडीज़ पुलिस जो पिणु इंतिज़ामिया हिननि सां ताउन कयो आहे लेडीज़ पुलिस जा जेके उहे बि हिननि रखिया आहिनि ऐं गॾोगॾु जेकॾहिं जुलूस जे रूट जे हवाले सां ॻाल्हि करूं त सुबुह फजर महल खां पोइ जेको आहे जुलूस आहे मेन टंडो आदम रोड जे जुमा खान लुंड स्टॉप खां जेको आहे बरामद थींदो आहे ऐं जुलूस जेको बरामदगी दौरान जेको चुप तादिया जी जेका शबी आहे 3 अमारियूं जेके आहिनि जेको करबला खां जेको वापसी सैदनि जी जेके असीरान शाम जी वापसी थी मदीने पाक त उन जे सिलसिले में जेको 3 अमारियूं आहिनि उन्हनि जो जेको आहे शबियूं जेको तयारु कयूं वञनि थियूं ऐं उहे बरामद कयूं आहिनि त ऐं गॾोगॾु इहो बि पिणु ॿुधाईंदा हलूं त हिन जुलूस जो जेको दौरानी आहे सुबुह 8 खां 9 बजे खां जेको जुलूस शुरू थींदो राति 12 वॻे ताईं जेको इख़्तिताम पज़ीर थींदो आहे हिन वक़्तु बि जेके फुटेजिस में तव्हांखे मनाज़र ॾेखारींदासीं उन में तव्हां ॾिसी सघो था त हिननि पारां जेको पहिरियों भेरो शायदि सिंध जे कंहिं कुंड कुर्च में हुजे त करबला मौला जी जेका शबी आहे उन जी जेको हिननि पारां अकासी कई वई आहे ऐं चइनी तरफ़नि खां जेको आहे उन रोज़े जी शबी ठाही ऐं गॾोगॾु आज़ादारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा हलूं त सिंध जे नामवर जेके आहिनि नुंहं खान अंजुमनूं आहिनि उहो पिणु हिते नुंहं खानी कंदियूं आहिनि ऐं लंगर न्याज़ जो जेको सिलसिलो आहे उहो सुबुह 8-9 वॻे खां जेको शुरू थींदो राति 12 वॻे ताईं जेको आहे बग़ैर कंहिं वक़्फ़े जे जंहिंमें सबील जा जेके स्टॉल आहिनि उहो उन्हनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणु 8 खां 10 हंधनि ते जेको आहे सबील जा स्टॉल लॻाया आहिनि जंहिंमें थधो पाणी आहे मिठी सबील आहे ऐं चांहि जी जेका सबील आहे ऐं लंगर न्याज़ जे हवाले सां जेको आहे उहो बि सुबुह खां शाम ताईं जेको आहे लंगर न्याज़ जो जेको सिलसिलो आहे इन्हनि पारां जेको जारी रहंदो आहे ऐं गॾोगॾु इहो बि वाहिद शायदि जुलूस हुजे सिंध जो जंहिंमें ख़ासि करे लेडीज़ लाइ जेको परदे जो जेको ख़ासि इंतिज़ाम कयो वियो आहे ऐं लेडीज़ जो जेको रूट आहे उहो अलॻि सां रखियो वियो आहे उन ई साॻी ॻोठ में जिते इमाम बारगाह आहे उते लेडीज़ जो जेके प्रोग्राम थियनि पिया उते लेडीज़ जो जेके मजालिस आहिनि ऐं ॿिए तरफ़ जेको आहिनि मर्द हज़रात जेके हिन जुलूस में मोमिन शरीक थियनि था त उन्हनि जे हवाले सां जेको आज़ादारी जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी थींदो ऐं नमाज़ मग़रिब खां बाद में जेको आहे जुलूस जेको पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे जंहिं जॻह ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जेको करबला जी शबी तौरु जेको स्टेज हिननि तयारु कई आहे त हिते जेका मजलिस अज़ा बर्पा करे ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वेंदी जी साल निकिरंदो आहे 8 रबीउल अव्वल ते जुमा खान स्टाफ मां निकिरंदे मजलिस खां पोइ जुलूस निकिरंदो आहे पोइ आज़ादारी खां पोइ एंड में लास्ट में अलम बारगाह मजलिस थींदो आहे ऐं बाक़ी जेके महिमान ईंदा आहिनि मौला हुसैन अंजुमनूं आहिनि उत्तर लाड़ सिंध जे कुंड कुर्च सभु जेके ईंदा आहिनि असां लाइ सभु बराबरि इज़त आहिनि सभिनी खे इज़त बराबरि ॾींदा आहियूं ऐं नगर न्याज़ आहे सुबुह जो हलंदो 8 बजे राति जे 11-12 ताणी न को वक़्फ़ो न्याज़ में हूंदो न का शिफ्ट हलंदो नगर न्याज़ हलंदो नगर न्याज़ चाहे सबील उहा टोटल शइ हलंदो लेडीज़ ज़रूरु आहे पर लेडीज़ पर्दे में आहे पर्दे में लेडीज़ जो आहे उन जो सिस्टम अलॻि आहे लेडीज़ जो न पहिरीं नुंहें खानी बाद में एंड में उते मजलिस थींदो ॿई पासे रिहाई आहे असीरान शाम 3 महमल आहिनि 5 ज़ुलझना आहिनि एयरपोर्ट मां असां वटि ईंदो आहे अमीर हाजियाणू ऐं कोट ॾे मां ईंदो आहे साईं नज़र बादशाह नज़र सखर मां ईंदो आहे साईं पंहिंजो अख़्तियार शाह बाक़ी मीरपुर मां गुलाम नबी आज़ादार आहे जेके आहिनि सिंध आल टू आल जेके अंजुमनूं आहिनि सभु घुराईंदा आहियूं हीअं बेनल हरम इमाम हुसैन मौला अब्बास जे रोज़े विच में आहे जेको उन सेम कापी ठाहे इन में अंदाज़न 7 ॾींहं लॻी विया पंहिंजा आल टू आल हिते सभु असांजे ॻोठ जा पंहिंजा ई हिकिड़ो पार्किंग ॾिनोसीं हिकिड़ो सबील जी भठी ॿाहिरि ॾिनोसीं स्टाफ ते बक़ाया जेके भठियूं आहिनि 8 खां 9
सब असांजे अंडर आहिनि, जहाज सबील असांजे अंडर आहे। भाई रद पक खाइण आहिनि पीअण आहिनि सभु असांजे पंहिंजे अंडर में हूंदो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो फिदा हुसैन आहे, बाई कास्ट आउं लशारी आहियां। बेसिकली मीरपुर ख़ासि हैदरीकोट खां आहियां। असां अंजुमन सिपाही इमाम सजाद जे तरफ़ां आहियूं। गुज़िरियल 8-10 सालनि खां हिते असांजी हाज़िरी थिए थी ऐं अल्हम्दुलिल्लाह मौला हिननि जे मोमिननि जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फ़रमाए। हर साल ही जुलूस असां अपडेट ॾिसूं था, बजाए पोइते वञण जे। अल्हम्दुलिल्लाह ही जुलूस अॻिते वञे थो। काफ़ी परे परे खां हितां जा माण्हू मुलाक़ातूं थियनि थियूं दोस्तनि सां, मौला जे आज़ादरनि सां, ऐं परे परे खां हिते माण्हू अचनि था। ऐं हर साल हिते जो जेको माहौल आहे, हिते जेको डिसिप्लिन आहे, या हिते जो जेका बि एक्टिविटीज़ आहे उहा हर साल अपडेट ॾिसण में थी अचे। माना असांखे इहो महसूसु थिए थो त हितां जा जेके बि टंड अलियार जा जेके बि अहले तची या जेके बि मौला जा आज़ादार आहिनि एक्टिव आहिनि, ऐं हर साल हिन जुलूस के खोड़ सारा प्रोग्राम थियनि था, पर बजाए हिते 3-4 प्रोग्राम जेके वॾा थियनि था उन में असांजी बिल्कुलु हाज़िरी लॻे थी हर साल। हिन साल बि असां ॾिसूं था त हीउ प्रोग्राम इलाही अपडेट आहे। ऐं परवरदिगार खां दुआ आहे जेके बि मोमिन हिते आहिनि परवरदिगार उन्हनि जी रोज़ी रिज़क में बरकत फरमाए। अल्हम्दुलिल्लाह जुमा खान विलेज में ही प्रोग्राम हले पियो हाणे। ऐं जेको तारीख़ में असां बि जेतिरी उमिरि आंदी आहे त सिंध जी लेवल में अॻे हूंदो हो, हाणे माशाअल्लाह असांजे इलाइक़े में ही 2 जलसा एॾा थिया आहिनि, तारीख़ी जलसा आहिनि जेके सॼो ॾींहुं अंजुमनूं आज़ादारी, वरी बाद में मजलिस थींदी। अल्हम्दुलिल्लाह ही ग़रीब क़ौम आहे हिकिड़ी, उन्हनि जो हिननि जो इंतिज़ाम ॾिसो असांखे त पंहिंजी हिकिड़ी दिलि जे गहराइनि ख़ुशी बि थिए थी, ग़म बि थिए थो त ही वॾी ॻाल्हि आहे। आज़ादारी सैयद शोधा जी दुनिया में हले पई। और अल्हम्दुलिल्लाह उत्तर साइड में जा जलसा बि ॾिठासीं, जुलूस बि ॾिठासीं, टंडो आज़म बि ॾिठोसीं। अल्हम्दुलिल्लाह हू इमाम बारगाह जे अंदरि ऐं त खुलियल मैदान खां सुबुह खां वठी हाईवे खां वॾे खां हेसी ताणी अञा ताणी 5 जा टाइम थियनि त अञा ताणी बि अंजुमनूं रहियूं पियूं। सिंध जूं अंजुमनूं आहिनि जेके वॾियूं वॾियूं मशहूरु सिंध जूं आहिनि अंजुमनूं, उहे पढ़ी वियूं आहिनि। हाणे वरी जेके ॿियूं ग्रुप में अची वियूं आहिनि उहे पढ़नि पियूं। ऐं मगरब खां पोइ माण्हू त सम्झा थो वक़्तु टुपी वेंदो, पोइ बि उन खां रहिजी वेंदा। मौला हिननि खे सदाईं सलामत रखे जेके असांजा भाउ बरोच आहिनि। ऐं इंसान ई पंहिंजी दिलि जे गहराइनि सां ख़र्च थो करे। अॼु केर बि माण्हू रुपयो बि ख़र्च करण लाइ तयारु कोन आहे। महांगाई जो दौरु आहे, वक़्तु तमामु महांगो, रोज़ ॾिसो था। पर हिननि क़ौम खे सलाम था पेश करियूं त हिन क़ौम कंहिंखे बि सुबुह खां वठी मौला जो लंगर हलियो आहे, कंहिंखे बि हिच कान आहे त छो था कनि। ऐं कंहिंखे सभु हथ जोड़ियो बीठा आहिनि असांजा भाउ बरोच जुमा खान जा, मौला उन्हनि खे सलामत रखे। ईअं असां हिन इंतिज़ामिया जा बि शुक्रगुज़ार आहियूं। माशाअल्लाह तमामु बहितरीनु इंतिज़ामिया जेका सिंध गवर्नमेंट जी पुलिस, उहा बि असांखे साथ ॾिनो आहे। हिननि जा असांजी पंहिंजी प्राइवेट जेका सिक्योरिटी आहे। ही शबील मज़लूम करबला जॾहिं खां ही आज़ादारी जो क़याम थियो आहे जुमा खान लुंड में, उन ई टाइम खां वठी ॻोठ दौलत खान मीजियत अंजुमन ग़ुलामान अब्बास जे तरफ़ां ही शबील जो इंतज़ाम कयो वियो आहे, जंहिंमें इहो मिठो शरबत ऐं शबील जेका पूरो ॾींहुं जारी ऐं सारी रहंदी आहे। जेसि ताईं जुलूस हलंदो आहे तेसि ताईं ही शबील हलंदी रहंदी आहे। हिन में अंदाज़ो को बि कोन थो करे सघिजे ही मज़लूम करबला जी शबील आहे। ही गुज़िरियल साल कुझु घटि, इन साल उन खां वधीक आहे। हिन जा अख़राजात तव्हां पाण ॾिसी सघो था। ही क़दीमी प्रोग्राम आहे। हिते सिर्फ़ु ज़िलो टंडोलिया न पर ॿियनि ज़िलनि जा माण्हू बि हिन आज़ादारी में शमूलियत कनि था। उन ई हिसाब सां हिन हुसैन जी आज़ादारी जा अख़राजात हिकु हुसैन थो ॼाणे, ॿियो करण वारो ॼाणे थो, ही हिकु मौजूदो आहे ऐं ही हलंदड़ आहे ता क़यामत ताईं हलंदो रहंदो। इहो तक़रीबन हिकिड़ो त ही शुरूआति में स्टॉल लॻल आहे ऐं 4 स्टॉल जेके आहिनि अंदरि जुलूस में लॻल आहिनि शबील जा मुख़्तलिफ़ हंधनि ते। जिते जिते आज़ादारी जो जुलूस हले पियो उते कुझु जेके मेंबर आहिनि जेके बाल्टियुनि में शबील तक़सीम कनि पिया उते जुलूस में, ऐं लंगर जी जॻह ते बि शबील लॻल आहे। 4 खां 5 स्टॉल शबील जा लॻल आहिनि। त हिते सिक्योरिटी जेका हुकूमत जे तरफ़ां मुकमल तरह सां हमेशह क़दीमी रिहाई वारो करबला जो शहीदनि जो इजारो आहे, उहो क़दीमी आहे। उन क़दीमी जी सिक्योरिटी हुकूमत पंहिंजे लिहाज़ खां मुकमल ताउन करे रही आहे। ऐं हिते जे मोमिननि जो जेको आहे पंहिंजी सिक्योरिटी
ख़ासि तौर इलाइक़े जा जेके बि मुमिन आहिनि, ख़ासि तौर ते ही सिक्योरिटी जेका आहे अंजुमन हैदरी बहार ख़ान मीरजत जी सिक्योरिटी, जेके ख़ासि तौर सभु रिटायर फ़ौजी जेके आहिनि हिन सिक्योरिटी में, हिन पार्किंग वारे सिलसिले में ज़िम्मेवारी खणंदा आहिनि। हिननि जो तरीक़ेकार इहो आहे त हर गाॾी खे सम्झो नंबर ॾिनो वेंदो आहे, टोकन नंबर ॾिनो वेंदो आहे ऐं उहो रजिस्टर बि कयो वेंदो आहे, जंहिं ते तमामु मुमिन इलाइक़े जा ईंदड़ हर हिकु ऐं क़दीमी हुअण जे नाते सां हर हिकु वाक़ुफ़ बि आहे ऐं उन जे हिसाब सां का बि सिक्योरिटी लैप्स हिते कोन थो थिए, जंहिंमें ख़ासि तौर ते असांजा रिटायर फ़ौजी तमामु हिकिड़ो पुराणो ऐं ज़िम्मेवारी वारो प्रोग्राम अदा कनि था ऐं इहो ई सबबु आहे जो ही अज़ादारी में कंहिंखे बि बेफ़िक्र थींदा आहिनि।